घुराए शाम के केडो बदनाम के घुराए शाम के केडो बदनाम के भरी महफिल हितों छॾे वञे थो मां वेठल ही केर हिल रुगो सब गैर हिल वेठल ही केर हिल रुगो सब गैर हिल भले मुझो प्यार तू न दे वञे थो मां घुराए शाम के केडो बदनाम के एडी खणी सिक आयूं खुशी हुई का मिलण जी एडी खणी सिक आयूं खुशी हुई का मिलण जी मन में हुई छा बहारी हाणे तो वनी राणी रंदी घर अदम कदल राणी जो संग गुर जिस मामे वाला छाता चल हाँ दा अजी वणो हुआ में नेकी जे कम में देर न कजे अदा दिसो था न केडी तकड़ थस शादी जी अदा अदा जो शौक भी लही पंदो जडे थिंदस न राणी सा शादी तब पोए खबर पंदस हाजाई सही थी चवई मां सोनू तहां तो गालियों करे रहा आयो पर मामे के मञाण सोनो कम नाहे अल्लाह पाक कंदो तो मामे वारा राजी थी वेंदा बुतार फसुल्ला दो सुठो थियो फड़क त कमाल थी आ सपा कमाल अम्मा कुराड़ी जी दुआ सा जेड़ी नियत थड़ी मुराद तकड़ में अरे दे छापे सोची ने भागा बाबा सही सोची वरी छा जेड़ी नियत थड़ी मुराद सब तकड़ में अरे हेडे हर पल तो के तकड़ हुंदी आए बाबा सही कुछ भी न सुन तकड़ में अरे हेडे तोखे केतरा भेरा समझायो आहे यो लफ्ज पांजी जुबान ते नानी दो कर तकड़ में अरे हेडे वरी आंदे नी यो लफ्ज जुबान ते तू ने बागा कौन सुधारने अज तोखे उफट मारींदुस तकड़ में बोधावे ये न कजो मामा जो सपा कचवा मानी लफ्ज का आना थोड़ी दो बस निकली दो ने तकड़ में अरे बाबा छदियोस खणी आने कमदार के तो तकड़ में ओ ये कमदार सुभाण तू हट दवा भई हवा पाता जमीन ते वञो बेहतर आदा जेको हुकुम आवा जो गुलण बे हाल हवाल किया करण थान बाबा बाबा अल्लाह जी दुआ कुछ भाण ऐं दवा जी जरूरत है ऐं कुछ डोकड़ भी खपन था शानवाज
गुलनि खे कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे न पुटु ॾेई छॾियोसि जेको हुकुम अदा। भॻवान असां तव्हांखे वरी ज़िंदगी ॾिए, तव्हां असांखे एतिरो प्यार ॾियो था। बाबा ये रानी नज़र नथी अचे। पुट राणी त पाणी भरण वई आहे। बाबा केतिरे भेरा चयो मई राणी खे अकेलो न छॾींदो कर, पर न तूं असांजी ॿुधंदे किथे। अरे बाक़ी तव्हांखे घर जो पाणी भरण में बड़ो थो थिए, तव्हां हाणे भरे अचो। ॻाल्हि ॿुध बाबा, मां वरी बि तोखे इहो ई चवां थो त तव्हां पंहिंजी हिन लाडली धीउ खे सम्झाए छॾियो। बोलो ॾिठई कीअं रोड ब्लॉक करे ॾेखारियो मुई। जियो सरदार जियो, सदा जियो। हाँ वॾा असल दिल खुश करे छॾी। मत न मनी नबो सरदार खे। साथियो ओ मुंहिंजा दिलेर साथियो, पंहिंजनि हथियारनि खे तेल हणी छॾियो। ॿुधो आहे त सूबेदार ॾाढो गरम आहे। इहो सरदार जो गरम आहे त असांजे हथनि में चूड़ी बि कोन आहिनि। सरदार असांजे हथ में भी हथियार आहिनि, अगर साम्हूं ईंदा त बची न वेंदा हितां। साथियो छो त मुंहिंजो नालो आहे डोली, दुश्मन जे सीने में हणंदो आहियां सिधी गोली। ज़ाहिद, अॼु तुंहिंजा भाउ वारा नज़र नथा अचनि, काॾे विया आहिनि सभु? सुनो अॼु सभु घर खां ॿाहिरि वियल आहिनि पंहिंजे कमुकार सां। घणनि ॾींहंनि खां पोइ तोसां कचहरी करण जो मौक़ो मिलियो आहे। ज़ाहिद, इहो त भलो थियो त अॼु तोखे टाइम त मिलियो आहे मूंसां ॻाल्हाइण लाइ, न त सॼो ॾींहुं कॾहिं पंहिंजे दोस्तनि में ऐं कॾहिं वॾेरनि में। मुंहिंजे लाइ त तो वटि टाइम ई न आहे। कॾहिं इहो बि सोचियो अथई त तुंहिंजी हिकु नौकराणी बि तुंहिंजे घर में रहंदी आहे, जेकी तुंहिंजी घरवारी आहे। न सोनू, तूं मुंहिंजी नौकराणी न, तूं मुंहिंजे सिर जो ताज आहीं। तुंहिंजी जॻह मुंहिंजे दिलि में आहे। तूं ई मुंहिंजे ज़िंदगी जो साथी आहीं ऐं मां तोसां बेइंतहा मोहबत कंदो आहियां। पर साईं, तव्हां बि मुंहिंजे सिर जा ताज आहियो ऐं मां हर वक़्तु इहा ई दुआ घुरंदी आहियां त अल्लाह साईं सभिनी औरतुनि खे तव्हां जहिड़ो वर ॾे। जीअं तव्हां पहिरीं टाइम कढंदा हुयो, ईअं ई हिन खादिम लाइ थोरो टाइम कढंदा कयो, जीअं ही नौकराणी तव्हांजी ख़िदमत करे सघे। मां तव्हांखे साईं एतिरो ई अर्ज़ु कंदसि। सोनू, तो मुंहिंजी ड्यूटी त छा, पर तो त मुंहिंजे भाइरनि खे माउ बणिजी पालियो आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे, उन जे बदिले में हुननि बि मूंखे माउ वांगुरु प्यारु ॾिनो आहे। सोनू, मां बसि रुगो मुक़दर जी शादी करायां, पोइ सभु परेशानियूं ख़तमु थी वेंदियूं। साईं, अल्लाह कंदो तव्हांजी सभु मुरादूं पूरी थींदियूं। अल्लाह कंदो मुक़दर अदा जी बि शादी थी वेंदी। सोनू, अॼु त तूं मिस्र जी मलका थी लॻी। ईअं थो लॻे चंड जीअं ज़मीन ते लही आयो हुजे। थोरो वेझो त थी। हाज़िर मुंहिंजा साईं।
अदा ही छोकरी केर आहे? हिनखे मूं पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। अदा छोकरी मुराद जी धी अथई। मूंखे त ईअं थो लॻे कुदरत वारे पंहिंजे हथनि सां वेही हिनखे ठाहियो आहे। अदा बेख़बर छोकरी भला वणी वई थई जा, जे चवी त कयां अधे वॾे सां ॻाल्हि। हा अदा गफ़ार, ईअं ई करे यार, त थी पवे हिन मरीज़ दिलि जी दवा। दवा थी वेंदी अदा, ॾेखारियूं था तुंहिंजी तबियत डॉक्टर कमर खे। अदा छा थो चवी? अदा मुंहिंजो मतिलबु त अदा वॾे जो मुराद कॾहिं बि चवणु न टारींदो। त पोइ जल्दी कर, कराए वठ न इहो कमु। अदा कमु थी वेंदो, तकड़ न कर, दिलजा कर। हलो सिंध धरती ते रहंदड़ सोना माण्हू हिकु मिंट त बीहो, न सतार जी दिलि त ठरे। हट परे थी बात त पटिया, जे मुंहिंजे भाइरनि खे ख़बर पइजी वई न त रहंदो तुंहिंजो सुकून तबाह थी वेंदो। मुंहिंजे दिलि जो सुकून वॾो आयो। सुकून त मुंहिंजो तोखे ॾिसण सां ई फिटी वियो। मां सदके वञा 100 बार तो तां सुहिणा साईं। छोकरी अदा तोखे ख़ुशि रखंदो। हाणे तूं माठ कर माठ, अधे जा सक्का। ही सिर्फ़ मुंहिंजी आहे, मुंहिंजी थी रहंदी। हाणे माठ कर माठ। मां का अक जी वाखी न आहियां जंहिंखे लाहे हलियो वेंदे। मां राणी आहियां राणी, ऐं मुंहिंजा ख्वाब ॾिसण छॾे ॾे। इहे तुंहिंजा ख्वाब कॾहिं बि पूरा कोन थींदा। दिल पर जी दिल वडी पर दिमाग नंढड़ो खून कंदे देर ना है कम। दिलबर दादा मां सिर्फ तव्हांखे इहो सम्झाइण आयो आहियां त न कयो हिन सिंध धरती सां गदारी। हीअ धरती असांजी अमुन जी आहे। अवां वॾेरे लाल खान जे चवण ते अलाए केतिरा ई असांजा बेगुनाह ॻोठनि जा माण्हू था मारियो। दिलबर दादा हीअ धरती अमुन जी आहे। ख़ुदा जे वास्ते मां बाहूं ॿधी तव्हांखे चवां थो त न कयो असांजे माण्हुनि मूंसां ज़ुल्म न कयो। अरे तुंहिंजी भलाई इन्हीअ में आहे त चुपचाप करे हितां हलियो वञ, न त चकीअ जे ॿिनि पुड़नि जा पीसजी वेंदे। दिलबर दादा पर मां तव्हांखे इंसान करण थो चाहियां। बाक़ी असां इंसान न आहियूं, हैवान आहियूं हैवान। तोखे चवां थो त हितां निकिरी वञ हितां। दिलबर दादा समझी वञो, इन में तव्हांजी भलाई आहे। दिलबर दादा जेकॾहिं सुधरी वञो था त ठीकु आहे, न त पंहिंजे नुक़सान जा पाण ज़िम्मेवार आहियो।
बादशाह असांखे छा करणु घुरिजे? किथे इहो छोकिरो असांखे नुक़सान त कोन ॾींदो? बादशाह राजू सही थो चए, वाकई इहो छोरो असांखे होश में कोन थो लॻे। बादशाह इहो छोरो तनी ज़ाहिद ऐं मुक़दर जो भाउ आहे, तॾहिं तेतिरी मगी अथसि। साथियो तव्हां परेशान न थियो, उन्हनि जो हल सोचे छॾियो आहे। इन्हनि खे मौत ॾींदासीं, मौत। मूंखे सच ॿुधाए त तूं मूंसां केतिरी मोहबत कंदो आहे? राणी तूं मुंहिंजो निढपण जो प्यार आहीं। चरी मां तोसां बेहद प्यार कंदो आहियां। मां बि पंहिंजी दिलि में तो लाइ केतिरा ई अरमान सांढियो वेठी आहियां। अल्लाह पाक कंदो तुंहिंजा इहे ख़्वाब ज़रूर पूरा थींदा। मुक़दर हाणे देर न कर, जल्द मुंहं ते मोड़ ॿधी अच ऐं मूंखे पंहिंजी कुंवार करे वठी वञ। राणी बाक़ी कुझु ॾींहंनि जी देरि आहे। भाॼाई बि अदा वॾे खे कुझु चयो पए। ऐं छा पे चयो? ॿुधाए ॿुधाए न। चवंदी वरी छा? चयईं पे मामे खां मुक़दर ला संग घुर। अच्छा सच? हा बिल्कुलु सच। मुक़दर मां ॿुधाए नथी सघां, अॼु मां तमामु घणो ख़ुशि आहियां। राणी मां तमामु घणो ख़ुशि आहियां। नाज़न
फिर मुहड़ो छाल सुहना साहस काए थो फिर मुहड़ो छाल सुहना साहस काए थो सतार आवाज तू मायूस तो लगी छा ॻाल्हि आहे? अदा सतार खे इश्क थी पियो अथई करीस को बिलो इश्क करण जे लाइ सोना हिकु अदद छोकिरी हूंदी आहे ठीकु आहे न पर मूंखे बि त ख़बर पए त उहा आख़िर छोकिरी आहे कहिड़ी जेका असांजे शींहं जहिड़े भाउ खे असुर सफ़ा गिदड़ करे छॾियो अथई। अदा साईं हू इहा छोकिरी अबल साईं ॿुधायो न वॾे रस खे इहा छोरी मुराद जी धीउ आहे साब तकड़ में। अच्छा तो माना उहा छोकिरी मुराद जी धीउ आहे ईअं न कंदा? बाबल साईं इहा मुराद वारी छोरी असांजे रेस खे वणी वई आहे साब तकड़ में केरस। हा दा इहा छोरी मुंहिंजी दिलि खे वणी वई आहे ऐं मां हुन सां शादी करणु चाहियां थो। अदा इहा ख़बर हुअणु घुर्जे इहा छोरी ज़ायद जे भाउ मुक़दर जी मंग आहे। अच्छा त इहा छोकिरी ज़ाहिद जे भाउ मुक़दर जी मंग आहे। इहा त ॾाढी सुठी ख़बर आहे। हाणे हिन छोकिरीअ जो संग मां मुराद खां घुरंदुसि ऐं मुराद मूंखे इनकार कोन कंदो। संग जॾहिं असांखे मिलंदो न त पोइ इहो हबीब ऐं ज़ाहिद पाण में विड़ी मरंदा ऐं उन्हनि जूं सॼियूं ज़मीनूं असांजी मुठ में हूंदियूं। असांजी मुठ में। वाह दासी वाह तव्हांजी सोच हिक ई धक में टे शिकार हाणे ईंदो मज़ो न। कमदार हिक तरजी बि देर न कर जल्दी वञ ऐं न मुराद खे न्यापो ॾे त तोखे लाल खान घुरायो। हा बाबल साईं मां वञा थो असुल तकड़ में। अरे हाणे वञ वञ। अरे हेॾे इहो लफ़्ज़ ॿेहर अगरि दिलि ते आंदी न ठिप मारींदो साईं तकड़ में। हा तकड़ में। मुक़दर हाणे त अदा वारनि मुंहिंजो तुंहिंजे घर अचण वञण बि बंदि करे छॾियो आहे। राणी आख़िर छो छा लाइ तूं मुंहिंजी मंग आहीं? उहो त तूं सही थो चईं मां तुंहिंजी मंग आहियां पर अदा वारा इन ॻाल्हि खे नथा मञनि। मञंदा राणी मां अदा वारनि खे जल्दी अव्हांजे घर ॾे मोकिलींदुसि। अदा ज़ाहिद ई बाबा वारनि खे राज़ी करे सघे थो। अल्लाह कंदो त राज़ी थी वेंदा। राणी तूं मुंहिंजी आहीं अगरि मामा वारनि इनकार कयो त पाण ई ॻोठ छॾे ॿई ॼणा भॼी हलिया हलंदासीं। हा मुक़दर मां बि हीअं थी चवां। वालेकुम अस्सलाम ज़ाहिद मारो रक्षा आला खुशवार मज़े में बड़े खैर खुश वे ज़ाहिद दे आला वाले खेरे में चढ़ थियो महाराणी मुक़दर जे संग लाइ आयो आहियां। छा थो चई हो
बस बस ज़ाहिद बस। छो हबीब छो, आखिर कहिड़ी कमी आहे मुंहिंजे भाउ में जो तव्हां इनकार था कयो? तुंहिंजे भाउ में हिकु कमी हुजे त ॿुधायूं न, हज़ारे कमी हुजे त हज़ारे। ज़ाहिद तुंहिंजे भाउ में इहा कमी आहे, तूं हुनजी शिकल असांखे पसंदि न आहे। छा? अरे तव्हां त हुन लाइक़ ई न आहियो जो असां तव्हां सां रिश्तेदारी कयूं। हबीब, राणी मुक़दर जी मंग आहे, मंग। तो पोइ छा थी पियो? या त बाबा जी गलती हुई जो राणी जो संग बाबा तव्हां खे ॾिनो, पर हाणे हाणे असां इहा गलती न दोहराईंदासीं। ॿुधई न अदा छा चयो? वञ, घर वारा इंतजार में हूंदई, निकिरता। मां त वञा थो, पर तव्हां हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो। राणी लाऊं लहंदी त मुंहिंजे भाउ मुक़दर अली सां, ॿियो कंहिंसां बि न। हबीब, मां मुक़दर अली जी ॼञ तमामु जल्द तुंहिंजे घर धूल ऐं धमाकनि सां वठी ईंदुसि। ज़ाहिद, इहा गलती कॾहिं बि न कजां, न कजां इहा गलती। त मां तुंहिंजी इहा सॼी ॼञ तबाह करे छॾींदोसि, तबाह करे छॾींदोसि। त सभ खां पहिरियां मौत उन जो हूंदो जंहिंजे मुंहं ते मोहर हूंदी। हबीब, तूं मारींदे मुंहिंजे भाउ खे? हा, तूं मारींदे? हा, मां ई मारींदोसांसि, मां ई मारींदोसांसि। छो तूं इहो पंहिंजो ख़ौफ़ पंहिंजे ज़हन मां कढी छॾ। ज़ाहिद, मां सिर्फ़ अदा वॾे जे करे ख़ामोश आहियां। बस हाणे बस, वात पतिया, अदा वॾे जे करे चुप आहे। मोतबर, इहो तव्हांखे वक़्तु ॿुधाईंदो। राणी मुंहिंजे भाउ मुक़दर जी मंग आहे ऐं उनजी राधी, उनजी ज़ाहिद, बेख़बर मामे वारनि छा चयो? सुनो, मामे वारनि संग ॾियण खां इनकार करे छॾियो। अलाए छो मामे वारा ईअं पिया कनि? राणी त अदा मुक़दर जी मंग आहे, हुननि खे ईअं त न करणु घुर्जे। अदा जे मूंखे राणी न मिली, मां त मरी वेंदुसि। अदा, तुंहिंजा भाउ मुक़दर, तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। मरनि तुंहिंजा दुश्मन, तूं ही कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं? मुक़दर, तूं परेशान न थी मुंहिंजा भाउ, मां वेठो आहियां न, तुंहिंजो वॾो भाउ। असां मामे वारनि खां राणी जो संग तुंहिंजे लाइ ज़रूरु वठंदासीं। तूं परेशान न थी मुंहिंजा भाउ। जेकॾहिं मामो मुराद राज़ी नथो थिए त पोइ रईस अली नवाज़ खान खां फ़ैसिलो कराईंदासीं। अदा, वॾेरो अली नवाज़ असांजे विच में ईंदो सही। वही त मुंहिंजा भाउ, रईस अली नवाज़ खान अमन पसंद माण्हू आहे, हू वॾेरे लाल खान वांगुरु ज़ालिम न आहे। अदा कीअं बि कयो, राणी मूंखे आणे ॾियो। तूं परेशान न थी, मां अॼु ई रईस अली नवाज़ खान सां मिली करे इन मसइले जो हल कढूं था। गरीब ॿियो इन्हनि गिटनि में वञी था वेहनि जो ॻोल्हे ॻोल्हे चितारी पिया। बुढ़ा वरी रेस जो हुकुम त वञी मुराद खे वठी आ, तो तकड़ में हाणे तकड़ लभे कोन थो मुराद। ओ मुराद, मुराद अलाए छा अंदर दर चिबो करे छॾियमि। जेकॾहिं ईअं ख़ाली मुटीस त सतार बाबा साहब मूंखे उभट करे छॾींदो। अलाए केरु आई अलाए कोन्हे को, सोबत तकड़ में वरी खड़कायांसि थो।
मां छा कयां मां को पिपरा मिंट खपाईंदो आहियां पेटी सूज दवाऊं खपाईंदो आहियां अल्लाह पूरा ला अरे रे हे कहिड़ो मसलो अथई हा सॼो गुंज मुंज थींदो अथव नी मुराद घर खां ॿाहिरि ईंदे पोइ निकिरी किथे राति वारे तामनि तोखे पेट में विलड़ो तो न आहे ॾिनो हे छा थो करी छा ॻाल्हि आहे कंदार सुबुह साण अची मथो खाधो ते निंड पिटाई हुई वॼाए वॼाए दरवाज़ो ई भञी छॾियो अथई हा कम वारी ॻाल्हि कयूं था हो वॾेरे घुरायो अथई इहो बचियो थी अॼुकल्ह पंहिंजी फौज कढी थी न अजूज माजूज तोरा छोरा हिनखे वठो ॾिजांइ तकड़ में कंदार अची वेंदासीं अची वञे ॾिसी वॾेरनि जा ॻाढ़ा बोरो ॾी महिल छिता था थी पहुचंदे त पोयां बंदूक खणी वेठे हेॾा हेॾा गिरां थो हणी हिन महिल वरी पेट में सूर आहे अचिजांइ हा अच वालेकुम सलाम जाहिद भाई बेहू फिर हम तो खैर सां अचनि था माने मुराद वारी न्याणी बचपन में ही मुझे भाउ मुक़दर खे ॾिनल आहे ऐं बाबा मरहूम मुक़दर जी मंगणी उन सां बचपन में ही कराए छॾी हुई यह तमाम सुठी ॻाल्हि आहे बाबा पर रईस मामे वारनि हाणे संग ॾियण खां इनकार करे छॾियो आहे मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त मामे वारनि जा कन अलाए कंहिं भरिया आहिनि ज़ाहिद मुराद असल खां ई ॾिंगो आहे हाणे त तोखे मुराद जा पेर पकड़णा पवंदा बाबा पोइ मुराद मञे त ॿी ॻाल्हि आहे बाबा न त कमु घणो आहे मुराद थी सघे मञी वञे पर मुराद वारा छोरा वॾा निभागा न दा तव्हां हबीब वारनि ते ज़ोर रखो थी सघे मञी वञनि हा रईस मां बि ईअं ई थो चाहियां त पोइ अॼु ई हबीब वारनि खे घुरायूं था बाबा बाबा तव्हांजो नापो मिलियो मां पंहिंजे पुटनि सां गॾु पहुची वियुसि पोइ बि तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे सभु तकड़ में फ़ाइदो कहिड़ो फ़ाइदो कमदार पर मुंहिंजो तव्हांखे अर्ज़ु आहे बोतार अॼु तव्हां ही कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो हा हुकुम त कयो न मुराद मां चाहियां थो त तव्हां सां मिटी कयां तव्हां पंहिंजी न्याणी जो संग मुंहिंजे भाउ सतार जे लाइ ॾियो त बहितर आहे लाल खान तोखे त चङी तरह जी ख़बर आहे राणी मुक़दर जी मंग आहे त पोइ छा थी पियो मंग आहे न निकाह त न आहे थियल न रईस पर ज़ाहिर वारा त ॾाढा ज़िदी आहिनि जे ज़िदी आहिनि त छा थी पियो उन्हनि खे मूं असां पाण ॾींदासीं छा मतिलबु आहे तव्हांजो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं हू ज़िदी आहिनि न त लाल खान उन्हनि खां वधीक ज़िदी आहे मुंहिंजी हा समझ रहियसि वाह सही आहे सॼो कमु ठही वियो सुबुह तकड़ में मुराद असां ख़ुशि करे छॾी ठीकु आहे बाबा जेका तव्हांजी मर्ज़ी त पोइ ॿुधाए मुराद त कॾहिं वठी अचां सतार जी जंज राणी बसि तव्हांजी हाणे अमानत आहे जेॾीमहिल दिलि करे ओॾीमहिल हलिया अचो पोइ तेरे मुराद असां हाणे पाण ई मोड़ींदासीं लाइल वारनि खे हाणे ज़ाहिद ॼाणे ऐं मां ॼाणा छो त लाल खान जी हिकु ई रफ़्तार सां दुश्मन जा या फाटी पवंदा आहिनि या
सूबेदार तो असांजे बेले में अची सुठो न कयो आहे। तोखे शायदि ख़बर न आहे त मुंहिंजो नालो आहे डोली। दुश्मन खे सिधी हणंदो आहियां गोली। पोचन संभालियो। थाने डोली मुझे सुबह बचल आज मुझे थाने बचल दे। अब आज ढारल डोली वरी पानी निकरी हो। राशिद केतरा डी पचंदो नेठ त इंदो वारे में सदरू मुझे नालो सुबेदार बचल केतरा डी डोली बचली बखा अतो मुसा। रानी ओ रानी छोरी काले मरी हुई है आई किथे? केदा गुम थी वई तोखे आ खबरा मां तो केडी मल खायो सद कया चाहे पुट सजो घर घणी मथे दे कयो थई। बाबा तो घणा भेरा चो आदि के बाहर न छड़ींदो कर। तो पोइ अदा छा कयां? तव्हां भी घर में नलको ठाराए दियो न तो मुखे बाहर न वणो पे पानी भरण जे लाए। बस कर छोरी हाने कदे भी घर का बाहर पैर न पाए जा। असा तुझी शादी सत्तार साई कराईंदासी बस। अदा मां भी बुधायां थी मां मरी त विंदस पर सत्तार से शादी कदे कोन कंदस। बस हाना दी बस हाने वधी का संदी मानो न खिला दी तुझी शादी सिर्फ सत्तार सां थींदी। मुझी शादी कंदा यह तो पोइ खबर पवंदी जॾहिं शादी वारी रात मां मुक़द्दर सां भॼी वेंदसि। सलाह दे तो सतार जो पार करेगा रे सर छा एडी तक कराए छा वो भी तो रानी तोहंजी अमानत है तक्कर मुख्य ठिकाने का पर मुझे भाव थे वडी तकाड़ा चवे तो शादी अज थे त बियो डी न थे तो पो ठीक है रे सर जेका तोहंजी मर्जी न पोए सुबाणे खाई शादी की तैयारी शुरू। भूतार बाबा सतार बाबा जो भत वडो कंदो या इए सब तकड़ में सतार भाउ जी शादी वॾे धाम धूम सां थींदी। अंदाज़ काज वडे धाम धूम सां कंदासीं
जे पूरे इलाके पूरी दुनिया खे ख़बर पए त लाल खान जे भाउ सतार खान जी शादी आहे। राणी मां ही छा पियो ॿुधां, तूं सतार सां शादी पई करे। मुक़द्दर तूं छा थो समझी त मां को हुन सतार सां शादी कंदसि? न, कॾहिं बि कोन कंदसि। मुक़द्दर जेकॾहिं तूं मूंखे वठण न आए न त मां बि ॿुधाए थी छॾियां तोखे मुंहिंजो लाश मिलंदो। अल्लाह न कंदो अहिड़ो वक़्तु ईंदो, तूं घबराए न। राणी तूं तैयार थी वेजां, मां तोखे ज़रूर वठण ईंदुसि। मुक़द्दर एतिरो त परे वठी हलजां जो कॾहिं बि केरु पाण ॿिन्ही खे ॾिसी न सघे। हा राणी, हमेशह लाइ ही ॻोठ छॾे हलंदासीं जिथे पाण खे को बि न ॾिसे। हिकु तूं हुजी ऐं ॿियो मां हुजां। मुक़द्दर मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो। तो लाइ मां हिकु ख़ुशख़बरी आंदी आहे। बोलो जल्दी ॿुधा कहिड़ी आंदी अथई ख़ुशख़बरी? वॾा नबन जज जो पुटु ॿाहिरियां पढ़ी अचे पियो, वॾी मालदार पार्टी आहे। वॾा सरदार इहो गुलू वॾो कम वारो माण्हू आहे। गुलू तुंहिंजी इहा ख़बर ॿुधी असांखे ख़ुशी थिए। साथियो तयारी वठो, छो त नबन जो पुटु पहिरीं दावत असांजी खाईंदो। सरदार इहो कमु होशियारी सां करणो पवंदो। नबो तुंहिंजे नाले भाई जे पुट खे ज़रूर असां आणींदासीं। इहा कोशिश कजो जो इहो शिकार हथनि मां न वञे। साथियो अरे होशियारी वठो। वालेकुम सलाम। अच ज़ाहिद भुलिजी पियो आहे न, पोइ कमु पियो थी मूं। मां तव्हांखे इहो ॿुधाइण आयो आहियां त हबीब वारनि सां मिटी न कयो। छोकिरी मुंहिंजे भाउ मुक़द्दर जी मङणा आहे। बस न खणनी गंदी ज़बान सां राणी जो नालो, या ज़बान कटे न छॾाए। तूं मुंहिंजी ज़बान कटंदे? मां तव्हां सां हिते झेड़ो करण जे लाइ न आयो। तूं असां सां जहिड़ो कंदे? असां सां? अरे शुक्र कर जो ॿिनि टंगुनि ते सही सलामत बीठो आहे। इहो न करे जो असां पंहिंजे तॾे जो मान विञाइण नथा चाहियूं। तव्हां पंहिंजे तॾे जो वॾो ख़्यालु करे छॾियो आहे। मां चवां थो त लही वञो हिन इज़त तां। इहा छोरी मुंहिंजो ज़िद आहे, ज़िद। इन्ही छोरी सां तमामु जल्द मां लाहू लहंदुसि। तूं घबराए न, शादी जी दावत तोखे ज़रूर मिलंदी। तुंहिंजो भाउ लाहू लहंदो राणी सां न, मौत सां। मां चवां थो इहो पंहिंजो ख़्यालु पंहिंजे दिली दिमाग़ मां करे छॾियो, न त तूं छा कंदे? पोतार हिज़ादड़ू जेको आहे न अली नवाज़ वारनि चवण ते ॿुॾे थो, किथे तव्हांजी हैसियत किथे हिननि जी, सभु तकड़ में। मूंखे ख़बर आहे त तूं छाते थो इहो कुॾे टपे अली नवाज़ खान जे दौर ते न, ये न? हा, मां रईस अली नवाज़ खान जे ज़ोर ते कुॾा थो। तव्हां मुंहिंजो सबूत ॾिठो आहे। हार मुंहिंजी दुश्मनी ॾिसंदो, दुश्मनी। जल्दी घर कुरूट कटे अगे कुरूट गडी सीट से जाके भूख लगी है तो मुर गया ना साने वक्त में के क्यों करे ना हिम्मत करे बाबा कटिया थी हाने का मशीन थोड़ी आया जो जल्दी में कटाई हटो। पुट कल काडे आवता? बाबा साईं कल सा सतार के कम सा आया
अलाए ने सतार जो केड़ो कम आ? हाँ बाबा, सतार हाणे चुप नथो करे। भला तू ही दस त मां हाणे छा कयां? हो बि राणी सतार जी अमानत आहे बाबा। त पोइ वञी चव लाल खान के निकाह करे राणी के वठी वञे। बाबा सही सतार वॾो ज़ालिम माण्हू आहे। उन सां परिणाइण खां बहितर आहे त तव्हां पंहिंजे हथनि सां मूंखे मारे छॾियो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे इहो तुंहिंजो शौक़ु आउं पूरो कंदुसि। हा हा, मां हुन सतार सां शादी कॾहिं कोन कंदसि। बाबा तव्हां सभु चुप करे वेही रहो। मां अॼु ई वञी लाल खान सां मिलां थो ऐं निकाह जी तयारी करायां थो। पोइ मां ॾिसां त राणी कीअं थी इनकार करे। हाणे था गरीबन जे बारे में सोचो। जॾहिं जो ॻोठ लॾे वियो आहे जे हिते उन्हनि खे प्लाट ॾिनो त केॾी दुआ कनि सभई माल उनजो खपाए हड़प करे सभु तकड़ में। अरे हेॾे वॾो गरीबन जो हमदर्द आई। गरीबन जा हक़ तूं खईंदो आहीं, असां न। गरीबन जो माल खाई ऐं बंगला ऐं प्लाट ख़रीद कया अथई। बस सतार बस, या पंहिंजी बकवास बंद कर। तू शायदि विसारे वेठो आहीं। तू कंहिंजे साम्हूं बीठो आहीं इहा ख़बर हुअणु घुरिजे तोखे त तू शहनवाज़ जे साम्हूं बीठो आहीं। मां चवां थो टरो मुंहिंजे नज़रनि जे आॾो। हा हा वञूं था, होश मां न निकिर। अच्छा दा हलो तो भी तकड़ में अचो रे सचो तकड़ में अचो अचो। सतार, गफार, कमदार, तव्हांजे मुहद्दिया जो एॾी कावड़ छो आहे? बाबा नी अली नवाज जो हाणे पिलो करणो पवंदो। नी अली नवाज अॼु असांजी ज़मीन ते बेइज़ती कई आहे सभु तकड़ में। हा दा कमदार सही थो चवे। मां तव्हांखे पहिरीं ई चवंदो हुउसि इन जो दिमाग़ ख़राब आहे ख़राब। अदा साईं, इहो अवां ढर जो नतीजो आहे। तॾहिं त अली नवाज़ ऐं उन जा भाइर असांजी गिची में पइजी विया आहिनि। छा उन्हनि जी इहा मजाल जो लाल खान जे भाइरनि सां मुंहमारी कई अथनि? छा न अली नवाज़ खान खे ख़बर न आहे छा? लाल खान सां फिटण जो अंजाम छा थींदो आहे? सिर्फ़ ऐं सिर्फ़ मौत आहे, मौत। इहो त आहे बाबल, पर इहो अली नवाज जो जेको आहे न इहो हवा में पियो थो उॾामे, असल तकड़ में। कमदार जे इहो हवा में घुमे थो न त घणो ख़ुशि न थिए अली नवाज़। इन अली नवाज़ खान जा पर कटे छॾींदासीं, पर। इते रखीस हाणे ख़बर पवंदी अली नवाज़ड़ा त कमदार जी बेइज़ती कीअं कबी आहे असल तकड़ में। अदा सही जे इजाज़त दी त मां ई सतार करे अचुन पूरो। न गफ़ार न, अञाणो वक़्तु न आयो। जॾहिं अहिड़ो वक़्तु आयो न त मां पोइ पंहिंजे भाइरनि खे फुल इजाज़त ॾींदुसि त अली नवाज़ खान खे ढेरी करे अचो। अदा साईं, अलाह ॼाणे उहो वक़्तु अलाए कॾहिं ईंदो। जॾहिं अली नवाज़ जे गर्दन ते पेर ॾेई उनखे पूरो कंदासूं। वो वक़्तु परे न आहे। रुॻो सतार खान जी शादी थियण ॾे, पोइ मां अली नवाज़ खान खे ॿुधाईंदुसि त लाल खान सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे। छाकाणि त लाल खान जी हिक ई रफ़्तार सां दुश्मन जो या वठी पवंदो आहे, या। ॾाढो भॼण जी कोशिश कई पर
दिल पर दादा का बची कौन सकंदे। दिल पर दादा कसम खयो आहे लाल खान सां तव्हां खे मिटाइण जो, तव्हां गरीबन खे खत्म करण जो। लाल खान सां था चाहियो? हाँ, लाल खान सां। खत्म थी वियो, खत्म। दिल पर अची दिल वॾी आहे, जे दिमाग़ फिरी वञेसि न त कंहिंखे बि नाहे छॾींदो, कंहिंखे बि। खणी वञो हिनखे, वञी अली नवाज़ खान वटि पहुचायोसि त ख़बर पवेसि त हुनजे माण्हुनि जो हशर असां कहिड़ो था कयूं। छो त दिल पर जी दिल वॾी आहे, दिमाग़ नंढड़ो, कंहिंखे बि कोन छॾींदो, मौत ॾेई छॾींदो, मौत। पर दादा मां राणी खां सवाइ मरी वेंदुसि, उहो बि मूंसां मोहबत कंदी आहे। ये ॻाल्हियूं न कर मुंहिंजा भाउ, ऐं मूंखे घणो मजबूर न कर। मां वेठो आहियां, मां तोसां वाइदो थो कयां त राणी जी शादी सिर्फ़ तूं सां थींदी। राणी तुंहिंजी कुंवार बणबी, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। तूं दिलजाए कर यार। जे हुनजी शादी मूंसां न थी त उहो पंहिंजो पाण खे मारे छॾींदी। जे हुनखे कुझु बि थियो त मुंहिंजो बि हिन घर मां लाश निकिरंदो। मूंखे घणो मजबूर न कर, तोखे ख़बर न आहे त मां तोसां केतिरी मोहबत कंदो आहियां। ऐं इहे मरण वारियूं ॻाल्हियूं न कर यार, न कर मूंखे घणो मजबूर। मां तोसां वाइदो थो कयां तोसां त तुंहिंजी राणी तोखे ई मिलंदी, उनजी शादी तोसां ई थींदी। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। तूं दिलजाए कर मुंहिंजा भाउ। ज़ाहिर मां त चवां थी हींअर ई हलूं, मामेण जे वञी पेरनि में पऊं, तॾहिं त असांखे राणी जो संग ॾींदा न भाॼई न, असां ई नथा चाहियूं जो तव्हां वञी उन्हनि जे पेरनि में किरो। तूं सब्र कर, मां वरी बि हिकु दफ़ो हबीब वारनि सां मिलंदुसि। अदा तूं कॾहिं ॻाल्हाईंदे जॾहिं राणी जी शादी सतारा सां थी वेंदी। अदा मां चाहियां थो कुझु कर, न त राणी जी शादी सतारा सां थी वेंदी ऐं असां ॾिसंदा रहिजी वेंदासूं। मां उन्हनि खे ईअं करणु कॾहिं बि कोन ॾींदुसि, तूं परेशान न थी। हुन में पा हथ विधा त वॾो लाल खान नाराज़ थी वेंदो। अरे सर अचो कीअं चवंदा आहियो? तव्हांजूं ॻाल्हियूं आउं ॿुधंदो पियो अचां, तव्हां लाल खान जूं वंगारूं पिया वहो। मां चवां थो त कानून सां सचो थी रहो। अरे सर तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे, आउं कानून सचो माफ़ आहियां। त सवेर छा पियो चवे तूं? आउं चवां थो त कानून सां सचो थी रहो। सर रेस सही पियो चए। यार ठहियो तूं मूंखे पढ़ाईंदे।
तुझे जुरत कीअं थी जो तूं असांजे दर ते अची ॾिसो छा था अरे वठो हिनखे सतार मुंहिंजो रस्तो छॾे ॾे। मां मुक़दर सां प्यार कंदी आहियां, तोसां न। ऐं तुंहिंजा इहे ख्वाब कॾहिं बि पूरा न थींदा। ऐं मां तोखे चाहियां थो। तोखां त मां सिर्फ़ नफ़रत कंदी आहियां, नफ़रत। छो आख़िर राणी छो? छा आहे मुक़दर में जो मूं में न आहे? भले मुक़दर वटि कुझु बि नाही, पर उन जी दिलि में मुंहिंजे लाइ जॻह त आहे न। मां बि तोसां मोहबत कंदो आहियां। पोइ ॿुधाए भला मूंखे पंहिंजे पाण खे मारियां भला पंहिंजे पाण खे मां तोखे आख़िर कीअं सम्झायां? मुक़दर मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं मां उन खां सिवा ज़िंदा नथी रही सघां। ज़िंदा त मां बि तोखां सवाइ नथो रही सघां। पोइ ॿुधाए त मां आख़िर केॾां वञां? तूं मूंखे विसारे छॾ। तोखे विसारणु मुंहिंजे वस में न आहे। मां मजबूर आहियां। तोखे हासिल करण लाइ कुझु बि करे सघां थो। तो पाना केड़ा हाल कर छडन तो का छा थियो बा अदा तोखे इश्क थी वियो इश्क तो पाजी जिंदगी न हथन दा तबाह करे ओकरा है ना मुझा बा मुझी रानी तोखे मिलदी तो मुझे वायदो इश्क में अम्मा पुत्र छा थियो को बुरो ख्वाब ॾिठो विया ना मुंहिंजी न्याणी न पुत्र सुम्हे चङो तो ख्वाब मुझे मुक़दर के कुछ न तो थी सके। खुदा जी शर्मार पवे नन ज़ालिमन के अदा मुक़दर सां केड़ो हशर कयो थन त पोइ न वेंदो करे न। मां मिनत कंदो आयांसि छा? मां उन्हनि खे मञाइण जे चकर में आहियां ऐं हिन बेवकूफ़ सॼो कम ई ख़राब करे छॾियो। तोखे मूं केतिरा भेरा चयो आहे त ईअं ॻोठ में न वेंदो कर। जे उन्हनि जे घर जे आॾो किरास थींदे त पादर हणंदे ई न। बाक़ी तोखे कहिड़ा गुलनि जा हार विझंदा? अदा तव्हांखे त ख़बर आहे त आशिक़ केॾो मजबूर आहे। अदा पोइ मां छा कयां? मां छा कयां? छा वरी छा कंदे? पोइ भॼाए वञे छोरी खे। अदा हाणे तूं अहिड़ियूं सलाहूं त न ॾीस। भाॼई पोइ कहिड़ियूं सलाहूं ॾियांसि? अदा वॾो कंदो तूं ई कुझु कोन। जे कुझु नथो करे सघे त पोइ मूंखे ॾे इजाज़त। अड़े हेॾे वॾो मोतबर थियो ई। हा अड़े जेके हिन मुक़ाम में सभु मोल पिया आहिनि इहे सभु तो मारिया आहिनि। हा न अदा ही मूं न आहिनि मारिया, पर इन्हनि खे ज़रूरु मारींदुसि। ज़ाहिद पोइ इहो मसलो कीअं हल थींदो? इहे मसला ॻाल्हियुनि ज़रिए हल थींदा आहिनि। अदा हू वतन दा का तुकवारा खयूं ऐं तूं वती तो ॻाल्हियूं कराईंदो।
हाणे बसि कर, बंदि कर या पंहिंजी बकवास। हथियार खणण सां इहो मसइलो हल न थींदो। अदा किथे ईअं न थिए जो हू असांखे घर वेठे मारे न वञनि। बस बस हाणे मूंखे होश मां न कढ। एॾा मोतबर न आहिनि जो असांखे घर वेठे मारे ॾींदा। अञा मां ज़िंदा आहियां, ॻाल्हियूं थींदियूं ऐं उहे ॻाल्हियूं रईस अली नवाज़ खान कराईंदो। अदा इहे वॾा निभागा आहिनि, कॾहिं बि रईस अली नवाज़ जी ॻाल्हि न मञींदा। तूं घणो ठाहो को नथी, माठ करे वे, रुॻो जहिड़ो जहिड़ो पियो करी। मां रईस अली नवाज़ खे चई छॾियो आहे, पाणे ई उन्हनि खे मञाए वठंदो। सूबेदार इन्हनि ज़ाहिद वारनि ते अहिड़ो त केस ठोकनि सॼी उमिरि पिया लोड़नि। ॾाढो तंग कयो हिननि निभागनि मूंखे। न लालखान न, तोखे बि परेशान न कयो आहे, तोन बि परेशान कयो आहे। मूं सॼी उमिरि तुंहिंजे चवण लॻी फर्ज़ गदारी कई आहे ऐं हाणे मां अहिड़ो कमु कॾहिं बि कोन कंदुसि। अॼु तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो आहीं सूबेदार? होश में रही ॻाल्हि सूबेदार, होश में। हाणे त मां होश में आयो आहियां। सॼी उमिरि तो मूंखां ग़लति कमु कराया आहिनि। हा बोतर, इन सूबेदार खे ख़ुदा जो ख़ौफ़ थी वियो आहे, तॾहिं बि इहो चिबो थी वियो आहे तकड़ में। इहा बकवास कमदार पंहिंजी बंदि कर। ज़ाहिद वारनि अञा कानून दर लाइ खड़कायो। जे थाणे ते आयो त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। सूबेदार मियां बचल तो लाल खान सां गद्दारी करे वॾी ग़लती कई आहे। पछताईंदे, अहिड़ो पछताईंदो जो तुंहिंजूं 7 नसलूं यादि कंदियूं। छाकाणि त लाल खान जी हिक ललकार सां दुश्मन जो या फाटी पवंदो आहे। जे अमूस त शहर सॾुसि, तो मुंहिंजा गुनाह न वेंदा। सूबेदार तोखे ॾाढो शौक़ु आहे शहीद थियण जो। अदा मूंखे इजाज़त कयो शहीदनि जी लिस्ट में शुमार। न गफ़ार खान न, रुगो सतार खान जी शादी थियण ॾे, पोइ मां हिन सूबेदार खे ॿुधाईंदोमांसि त लाल खान सां फिटाइण जो अंजाम छा आहे। मौत मुंहिंजे ख़ुदा हथ में आहे, तव्हां हथ में न आहे। जे मुंहिंजी ज़िंदगी 9 ॾींहं हूंदी त उहा 10 ॾींहं कान थींदी। लाल खान माण्हू हले थो, रस्ता खुलिया पिया अथई। अदा मुंहिंजी दिलि चवे थी त हिन कमीने खे ज़िंदा न छॾिजे। सरकार, इहो वॾो पुटु हक़ ते अची वियो आहे। सॼी ज़िंदगी खाधई तव्हांजी हवेली जा टुकर, हाणे वरी मोतबर ईमानदारी जूं ॿोलियूं पियो थो ॿोले ऐं सुब तकड़ में। कमदार, इन सूबेदार खे कोन छॾींदासीं। इन सूबेदार खे मारणो पवंदो जेकर हुनखे मां न मारियो न। पोइ मुंहिंजो नालो बि लाल खान न आहे, लाल खान। ऐं तोखे ख़बर आहे त लाल खान जी हिक ललकार सां दुश्मन जो या फाटी पवंदो आहे, फाटी। ज़ाहिद, हाणे छा थींदो? राणी त अदा मुक़दर जी नंढपिण जी मंग आहे। माण्हू असां ते न खिलंदा छा? मुक़दर, तूं शादी वारी रात राणी खे खणी वञा, पोइ जेको थियो मां पाणे ई मुंहुं ॾींदुसि। त पोइ ठीकु आहे। अदा मुक़दर, इहे करण सां वॾो नुक़सान थींदो। त भाॼाई पोइ राणी। अदा तूं राणी खे तयार कर। ऐं हा, पूरी होशियारी सां, किथे ईअं न थिए जो इहो कमु न करे सघी। बहरहाल ठीकु आहे, मां तोसां गॾु हलंदुसि। अदा ईअं ज़रूरु थींदो, मां राणी सां मिलां थो। मुक़दर, मुंहिंजा भाउ, तूं राणी खे रईस अली नवाज़ खान वटि वठी अचां, पोइ ॾिसां थो मां त लाल खान वारा छा था कनि। मां वेठो आहियां, पाणे ई उन्हनि खे मुंहुं ॾींदुसि। मूं त तोखे ॻोल्हियूं पे,
सुभाणे मुंहिंजी राणी सां शादी अथई मता दिल में करी तोखे आउं दावत ॾियण आयो आहियां। अतार तुंहिंजी शादी थींदी ज़रूर थींदी पर राणी सां न। तुंहिंजी शादी मौत सां थींदी, मौत सां। राणी जी शादी मुंहिंजे भाउ सां थींदी। इहो त साईं वहीद जो वाइदो आहे। अरे छोरा तूं त पंहिंजे अखियुनि सां ॾिस न पंहिंजे वॾे भाउ खे ज़रूर वठी अचिजांइ, ज़रूर वठी अचिजांइ। ईंदुसि, ज़रूर ईंदुसि, दोल धमाकनि सां ऐं पंहिंजी ॼञ वठी ईंदुसि। तूं ॾिसंदो ई रहिजी वेंदे। राणी मुंहिंजो ज़िद आहे, ज़िद। तोखे ख़बर आहे राणी मुंहिंजो जुनून आहे, राणी मुंहिंजो इश्क आहे, राणी मुंहिंजी मोहबत आहे, मोहबत। राणी मुंहिंजी ज़िंदगी आहे, राणी मुंहिंजी मोहबत आहे। मुंहिंजे मरण खां पोइ उन जी मोहबत मूं सां गॾु दफ़न थी वेंदी ऐं ख़ाली जिस्म कंहिं बि कम जो न आहे रहंदो। राणी जी मोहबत हासिल करण जे लाइ मां तोखे हिन धरती तां मिटाए छॾींदुसि। दफ़न त तोखे मुक़दर अली असां कंदासूं, रुगो वक़्त जो इंतज़ार आहे। अचंदा हली पो सड़ल। राणी तूं पंहिंजो कहिड़ो हाल करे छॾिया। अचु मां अची वियो आहियां। केड़ा हाल करे छॾिया था? एॾी देर करे आए हिते मूंखे ॿिए थी वञा। हां गयो जड़े जड़े अचो 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 हलो अचो। बोतारे ये समझ तो सपा वडो मसलो थी आ गोठ में। अरे छा थियो कंदार ने बागा? बोतारे ये तवा दागियूं ऐं देगड़ा असां जे मुंह ते मलजी आ बोतारे। अरे बुधाई दे विजा खले में। बोतारे ये मुराद वाली छोरी भजी वई सो तकड़ में। छा मैं कंदार ने पूरा है कंदार तो पूरा है यो। सरकार मां कूड़ को तोड़ा ये बिल्कुल सही है। असुल तकड़ में अदा बुढ़ी मरण जो मकाम आहे। मुक़दर मुंहिंजी दिल जे मथां वार कयो आहे। मां मुक़दर वारनि जे पूरे खानदान खे तबाह बर्बाद करे छॾींदुसि। जे न कयो मान त मुंहिंजो नालो बि सत्तार न आहे। हाणे मां हुननि सां अहिड़ो ताचर कंदुसि जो दुनिया वारनि जे लाइ मिसाल बणिजी वेंदो। हुन असांजी गैरत खे ललकारियो आहे। न सत्तार न तू रुगो सब्र कर। वाह दावा मां अञा सब्र कयां। मुक़दर वारनि खे मारण जे लाइ
हबीब वारा ही काफ़ी आहिनि, तुंहिंजे वञण जी ज़रूरत कोन्हे का। अदा साईं मां ज़रूर वेंदुसि, कमदार माण्हू कढ किथे कबीलो भॼी न वञे। राणी तूं छा थी सम्झी त मुंहिंजी पहुच खां परे भॼी वेंदी? मां तोखे कॾहिं बि न छॾींदुसि। हिननि कमीननि खे ज़िंदा दफ़न कराईंदासूं, ज़िंदा। हिकु ॻाल्हि कन खोलाईंदो, हिते ख़ाली वापसि न अचिजो। हिननि ॿिन्ही कमीननि खे मौत जी निंड सुम्हारे अचिजो। ऐं उन्हनि खे ख़बर पए त लाल खान जी हिकु लड़का खां दुश्मन जा ॿिया भॼ आहिनि। वञो। ज़ाहिद, हाणे तूं बेफ़िक्र थी, मुक़द्दर ऐं राणीअ जे हिफ़ाज़त जो मुंहुं जो आहे। रईस, हाणे असांखे चइनि तरफ़नि खां अखियूं खोले रखणियूं पवंदियूं। किथे इहे न थिए त हबीब वारा लिक में वार करे वञनि। तूं परेशान न थी ज़ाहिद, असां मोह ॾियण जो सघ रखूं था। असांजे हूंदे लाल खान ऐं हबीब वारा मुक़द्दर ऐं छोकिरी जो वार बि विंगो नथा करे सघनि। रईस, हाणे तूं छिता थी विया हूंदा। ये छिता थिया हूंदा उन पुॼण जे लाइक़ु आहियूं। हू पंहिंजी भेण खे मोटाइण लाइ पूरी कोशिशि कंदा ऐं पंहिंजो होश हवास विञाए हिते असां वटि पुॼंदा। ऐं असांखे पूरी होशियारी करणु घुरिजे। असीं तयारु आहियूं। ज़ाहिद, तूं वञ ऐं शादीअ जी तयारी कर, त पोइ ॾिसूं था बाबा इहो सतार ऐं हबीब वारा छा था कनि। रईस, और छोकिरी असांजे घर जी इज़त बणिजी चुकी आहे। भले मुंहिंजो सिर हले वञे पर पेर पोइते कोन कबो। मां सुभाणे ई मोदी सां मिली करे राणी ऐं मुक़द्दर जी शादी जो बिलो कयां थो। पोइ ॾिसूं था इहे हबीब वारा छा था कनि। ज़ाहिद, मूं ॿुधो आहे तव्हां ऐं हबीब वारे जो संगत तकरार हली रहियो आहे। मां चवां थो एफआईआर दर्ज करा त हिन मसइलो हल कयूं। एफआईआर दर्ज कराइण सां इहो मसइलो हल न थींदो और हिन मसइले खे मां पंहिंजे तरीक़े सां हल कंदुसि। इन करण सां वॾो नुक़सानु थींदो। इहे मोए माराए खां सवाइ जिंद कोन छॾींदा। बाक़ी ॿियो को तरीक़ो हुजे त भला तव्हां ई ॿुधायो, मां छा कयां। ॿियो तरीक़ो आहे कानून हथ में खणण सां को मसइलो हल न थींदो। कानून खे हथ में खणणु असांजो शौक़ु नाहे, पर छा कजे, हाणे असांजी मजबूरी थी वई आहे। ज़ाहिद, तोखे सलाह ॾियां थो, सुठो वकील करे छोकिरे ऐं छोकिरीअ खे कोर्ट में पेश कयो। वाह जी सलाह ॾिनई साहब। जे छोकिरे ऐं छोकिरी खे कोर्ट में पेश करण सां असांजी जिंद छुटी थी वञे त पोइ ॿियो छा घुरिजे। पर ज़ाहिद, छोकिरी कन्फर्म राज़ी आहे न? छोकिरी राज़ी आहे तॾहिं त घर मां निकिती आहे। जे राज़ी न हुजे त पोइ घर मां कीअं निकिरी? तुंहिंजे चवण ते मां हिकु दफ़ो छोकिरी सां वरी मिलंदुसि, हुनखां पुछा करे पोइ तोखे मां ॿुधायां थो। दिलबर बादशाह है बादशाह। गफार खान, तू परेशान न थी, तू हुक्म कर, इन पूरे तरह के बाई हुंडे छड़ींदा तू बाई हूं। गफार खान, तू वञी पंहिंजे भाउ लाल खान सां वेह, बाक़ी इहो सॼो कमु असां पाण कंदासूं। हाँ ऐसे गफार खान, तू दिल जाएगा। गफ़ार ॿुधी पियो न मुंहिंजे साथियुनि जूं ॻाल्हियूं। बसि तूं रुगो बारूद पहुचाईंदो रह, पूरे दर में धमाका हूंदा, धमाका। वाह दिलबर दादा वाह, तव्हां जूं इहे ॻाल्हियूं ॿुधी ॾाढो मुंहिंजी दिलि खे सुकून आयो। ॾाढो दिलबर दादा। गफ़ार मता न मञी, वेही ॾिसजे तमाशो त असां छा था कयूं। बाक़ी मुक़द्दर ऐं राणी इहे असांजे मथे जा सूर बणिजी विया आहिनि, मथे जा सूर। इन ई मुक़द्दर ऐं राणीअ खे खंभे खणी ईंदासीं। तूं परेशान न थी, छो त दिलबर जी दिलि वॾी आहे, बसि दिमाग़ नंढड़ो। लाल खान जे करे सभिनी खे ख़तमु कंदो, ख़तमु। पोइ ठीकु आहे दिलबर दादा, मां हलां थो। ठीक है गफ्फार खान, बेफिक्र की वन। दिल पर जी दिल वडी आ।
दिमाग़ न टिड़ो। लाल खान जे करे माण्हुनि खे ख़तम करे छॾियो। जाहिद, तू जल्दी कर मूंखे इहो ॿुधा, अदा मुक़दर ऐं राणी जो छा थियो? हाँ सोनू, तू बस रुगो दुआ कर, बाक़ी मामलो वधी चुको आहे। खुदा ही बहितर तो ॼाणे हाणे अलाए छा थींदो। सतार वारा होश में न आहिनि। अदा बस रुगो अदा मुक़दर जे सिर ते ख़ैर हुजे। अदा मुक़दर ऐं राणी जो रब पाक ख़ैर कंदो। उहे जिते बि हूंदा अलाह कंदो ख़ुशि हूंदा। मां छा कयां, अदा मुक़दर जी ज़िद हुई। हाणे त आज़ार में अची विया आहियूं। लाल खान वारा रईस अली नवाज़ खान खां वधीक ॾाढा आहिनि। किथे ईअं न थिए जो असांजी दुश्मनी रईस अली नवाज़ खान जी गिची में पइजी वञे। ऐं मां नथो चाहियां असांजी दुश्मनी जी बाह में को ॿियो ग़रीब सड़े। इहा दुश्मनी असांजी आहे ऐं उन खे हल असां ई कंदासीं। हाणे छा था सम्झो त छा थींदो? भाॼाई हाणे वॾो तूफ़ान ईंदो। वहीद, हाणे असांखे इहो साबित करे ॾेखारणो आहे त असां कंहिंखां कमज़ोर न आहियूं। अदा मुक़दर ई राणी जो निकाह था करायूं त पोइ ॾिसूं था त इहे लाल खान वारा छा था कनि। हाँ दा रुगो ईअं थी पवे त असांजे मथे जो सूर ई लही वञे। भला हाणे तूं मूंखे इहो त ॿुधा त हीउ मसइलो हल कीअं थींदो? सोनू, लाल खान ऐं मावे मुराद वारा मोए माराए खां सवाइ जान कोन छॾींदा। हाणे लॻे थो त मूंखे हुननि जो सिर खणणो ई पवंदो। खुशखबरी बोदार वॾा वॾी खुशखबरी तकड़ में। अरे कमदार वरी कहिड़ी ख़ुशख़बरी आंदी अथई? हा छोरे मुक़दर जी छोरी जी ख़बर पइजी वई अथव। त पोइ जल्दी ॿुधाए कमदार, कोई ॿई कमीना किथे आहिनि? जल्दी ॿुधाए कमदार, जल्दी ॿुधाए छोरो ऐं छोरी किथे आहिनि? हिन तव्हांजे दुश्मन अली नवाज़ वटि पनाह वरिती आहे। छा? न कमदार ये नथो थी सघे। जो ते कूड़ा अली नवाज़ जी एतिरी मचाल जो न इहे कयो जे अली नवाज़ जे कयो आहे। सतार इज्जत सां अली नवाज़ खे सम्झाए अचो। जे सम्झे थो त ठीकु आहे, न त अली नवाज़ खे पूरो करणु मूंखे अचे थो। अदा साईं, अली नवाज़ या गलती करे पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। अदा साईं छा थो सम्झी तो अली नवाज़ खे छॾे ॾींदुसि? ॾिसूं था दा इहो चवे छा थो। छा चवंदो बोदार? हल जो लेकिन दुख करे अचूं। न रहे पास न वॼे बांसुरी असूं तकड़ में। कमदार हाणे पाण खे सभई कम तकड़ में करणा आहिनि। वञो जल्दी वञो, इहो कम तकड़ में करे अचो। अदा ये हबीब वारा किथे आहिनि? तव्हां हुनखे छॾियो, मां पाणे हुनखे ॾियां कयां थो। अदा बस तव्हां दुआ कयो, बाक़ी मां पाणे ई ॾिसां थो उन्हनि खे। अचो मूंसां। मुक़दर हाणे अलाए छा थींदो। राणी उहो ई थींदो जेको रब खे मंज़ूर हूंदो। मूंखे इहो ई ख़ौफ़ आहे त किथे असां प्यार करण वारनि खे जुदा न कयो वञे। राणी जे हिकु थिया आहियूं त ख़ुदा जुदा न कंदो। तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। तूं हिमत न हार। अगरि तो हिमत हारी त मां कमज़ोर थी वेंदुसि। तूं त मुंहिंजी हिमत ई चरी। अल्लाह न करे मुक़दर, अल्लाह न करे किथे असांजा ख्वाब अधूरा न रहिजी वञनि। न राणी न, असांजा ख्वाब ज़रूर पूरा थींदा। तूं रुगो दिलि जाए कर। अच्छा तू आए रईस अली नवाज़ खान?
तूं बखूबी ॼाणी थो त असां हिते छो आया आहियूं। सतार इहा त अमांखे ख़बर हूंदी तव्हां हिते छो आया आहियो। सिधी ऐं साफ़ ॻाल्हि आहे, मुंहिंजा मुजरिम तो वटि आहिनि, उहे असांजे हवाले कर त असां हितां हलिया वञूं। त पोइ अमांखे मोकल आहे। इहे त तरसियल मज़लूम तव्हांखे कॾहिं बि कोन ॾींदुसि। अली नवाज़ खान, जंहिंखे तूं मज़लूम तो सम्झी, उहे सभ खां वॾा ॾोहारी आहिनि। ॾोहारी त तव्हां आहियो उन्हनि बेगुनाहनि जा। मां तोसां वधीक बहस करणु नथो चाहियां, उहे ॿई कमीना मुंहिंजे हवाले कर। ॿुधव कोन अदा वॾे वांगे छा चयो? निकिरण जी कयो कयां उन पूरो। न हिकु नवाज़ न, ही असांजो तंदो आहे। असां खून ख़राबो नथा करणु चाहियूं। किथे ईअं न थिए जो तुंहिंजी ज़िंदगी तोखां नाराज़ थी वञे। धमकी न सतार, धमकी न अली नवाज़, तोखे चऊं था इहे असांजे हवाले कर, न दुश्मनी जी बाहि खे छा था भड़काई। दुश्मनी जी बाहि खे असां न पर तव्हां भड़काए रहिया आहियो। मां तोखे शाम ते मोल न ॾियां थो, इहा छोरी ऐं छोरो मुंहिंजे हवाले कर, न त तोखे ख़बर पइजी वेंदी त गिदड़ केरु आहे त शेर केरु आहे। अचंदा शाम ताईं त छा, पर इहे ॿई मज़लूम तव्हांजे हवाले न कंदुसि। छा हुकुम आहे वॾेरे लाल खान जो? दिलबर दादा, इन वॾेरे अली नवाज़ खे पूरो करणो आहे। माना त ड्रेस अली नवाज़ खान मुक़दर ऐं राणीअ खे पनाह ॾिनी आहे। हाँ दिलबर दादा, यही तो गलती आहे वीचारे अली नवाज़ जी, तॾहिं त वीचारो मरे पियो। त पोइ न अली नवाज़ खान खे मौत जी निंड ॾियणी आहे। साथियो सभु तयारु थियो, नहीं अली नवाज़ खान खे मौत ॾियण लाइ। जेको हुकुम वरा तव्हांजो। बस यही त महिरबानी आहिनि लाल खान जूं असां ते। राजू, लाल खान मुंहिंजो पग मट यार आहे, त छा लाल खान सूरन में हुजे ऐं असां हिते वेठा हुजूं? न, कॾहिं बि न। वॾा असां सभु तयारु आहियूं, रुगो तव्हांजो हुकुम खपे। पोइ हलो दिलबर दादा। हाँ गफ़ार खान, बिल्कुलु हलंदासीं। हिन अली नवाज़ जो सिर खणणो आहे। अचो मूं सां गॾु।
हबीब आ केड़ो मुंह खणी आया आहियो तहां अचण में वॾी देर करे छॾी ज़ाहिद यार मूंखे माफ़ कर मूंखे अॼु अहसास थियो आहे त पंहिंजा वरी बि पंहिंजा हूंदा आहिनि धारिया आख़िर धारे ई हूंदा आहिनि हे हबीब जेको पंहिंजी ज़िद ऐं अना जे करे असां पंहिंजी भेण जो रिश्तो उन लाल खान जे हवाले करे छॾियोसीं अॼु ही हबीब पंहिंजो ज़िद अना छॾे तो वटि हली आयो आहे ज़ाहिद जेकॾहिं अदा वारा तोखां माफ़ी था घुरनि न हिते हली आया आहिनि असांजे घर में त तुंहिंजो कमु आहे हिननि खे हाणे माफ़ करे छॾ पंहिंजे दिलि मां सॼा मेल कढे छॾ छोकी ज़ाहिद कुझु बि थिए पंहिंजा पंहिंजा हूंदा आहिनि ऐं धारिया हमेशह ई धारिया रहंदा आहिनि ज़ाहिद भाउ असां सभु तुंहिंजा ॾोहारी आहियूं अदा ज़ाहिद अॼु असांखे अहसासु थी वियो आहे पंहिंजा आख़िर पंहिंजा हूंदा आहिनि असां तोखां माफ़ी था घुरूं भाउ अदा असां ग़लति हुआसीं ऐं तव्हां सही आहियो पर तव्हांखे अहसासु त थियो न अदा इहे उहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे करे पंहिंजा परे थी वेंदा आहिनि पर ख़ैर तव्हांखे जेका अहसासु थी पियो आहे न त असांजे लाइ इहा वॾी ॻाल्हि आहे तो मूंखे माफ़ कयो त मुंहिंजी रूह खे राहत मिलंदी अगरि तो मूंखे माफ़ न कयो न त मां पंहिंजे ई ॿुधा ज़ाहिद तो माफ़ कयो या न मूं तोखे सभु ग़लतियूं माफ़ कयूं सभु ग़लतियूं तोखे माफ़ कयूं मूं लाल खान वॾो शौक़ु हुयो तोखे पंहिंजे भाउ जी शादी कराइण जो अॼु तुंहिंजी मौत ज़ाहिद जे हथां थींदी ऐं तुंहिंजे भाउ जी शादी मां मौत सां कराईंदुसि मौत सां ज़ाहिद बेसमान सतार तो असांखे मजबूर कयो आहे हथियार खणण ते राणी मोंजी आहे मोंजी रहंदी सतार तोखे वॾो शौक़ु हो राणी सां लाऊं लहण जूं अॼु मां तुंहिंजूं लाऊं मौत सां लाराईंदुसि लाल खान तुंहिंजो साथी दिल पर दादा अची वियो आहे तूं घबरा न इन्हनि दुश्मननि खे ढेरी कंदासीं ढेरी
मुकदर न बचंदे। अरे गफार के भी गोली लगी छा। हल लगे तो वडो चालू हो गया सही। दिल भर जी दिल वडी दिमाग नंढड़ो। अचई थी गोली। सही है भली हुजे। असा कमदार जो कम पटाई करे बगावत कम करण जिन जो ढेरी लगा पिया। कमदार अजी जान छड़ाया वनी बियो मुल्क वसाया तकड़ में न त मुडे गोली नाण चला अबा हेडे नाण दो। वडोरे बियो प्यालो करे। हल लगे तो वडो चालू थींदो। ए सब डेरी इन मुंहिंजो नंबर ते अजी जान छड़ाया। हाँ तकड़ में ॿियो ॻोठ वसां भागी हिते प्या लॻी आहे तो भागी थी तो
है।